अस्सलामुअलैकुम नाज़रीन, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल निसवडी थे जेका स्कूल जी बिल्डिंग तमामु घणी सुगून हाल में हुई। असां उन बिल्डिंग के बारे में अखबारनि में, सोशल मीडिया ते, प्रिंट मीडिया ते, इलेक्ट्रिक मीडिया के हवाले से असां खोड़ सारियूं रिपोर्ट कंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह बिल्डिंग मंजूर थी है। मंजूर थियण खां पोइ बिल्डिंग जो कमु तमीराती कम पर शुरू थियण वारो आहे। उन वाले पुरानी बिल्डिंग के डाठो वियो आहे। उन मां जेको मटीरियल निकितो आहे उहो मटीरियल किथे इस्तेमालु थींदो ऐं उहो कीअं इस्तेमालु थियणु घुरिजे, उन हवाले सां असां अॼु वरी आया आहियूं। हेडमास्टर धीमेश टिगारी जेको इन स्कूल जो हेडमास्टर आहे, उन खां हाल अहिवाल वठंदासीं त हू इन बाबति छा थो चवनि था त इहो सामान किथे इस्तेमालु करणु चाहे थो। असांजी बिल्डिंग तक़रीबन 3 सालनि खां मंज़ूर हुई पर कमु कोन थिए पियो। उन करे असां मूंखे दिक़त कई, इन करे अॼु कमु शुरू आहे। जेको माहौल हिते कशीदा थी वियो आहे, इन करे ॿाहिरियां माण्हू जेके सिविल सां निकितल सामान उन ते जेके क़ाबिज़ थियनि चाहिनि था। घणा असांजी इहा दरख़्वास्त आहे, रिक्वेस्ट आहे हिकिड़ो त उन्हनि खे हटायो वञे, जीअं असां पंहिंजे सुठे नमूने सां पंहिंजी बिल्डिंग जो कमु कराए सघूं। ऐं जेको बि सामान आहे असांजे हैंड ओवर कयो वञे हेडमास्टर जे। जीअं असां जेको मुंहिंजो जेको प्लान आहे हिकिड़ो त पूरी बिल्डिंग ते सोलर सिस्टम लॻाईंदो उन पे चलंदा। उनखां अलावा वाटर प्लान आहे जेको उहो बि असां लॻाईंदासीं ऐं उनखां अलावा फर्नीचर आहे उन जो बि असां रिपेयरिंग कराईंदासीं। इहो जेका असांजी आहे या बाक़ी मथे के आला ऑफिसर ताईं असांजो इहो अर्ज़ु आहे त इन खे क़ाबिल क़बूल कयो वञे, जीअं असां जेको अॻिते पंहिंजी बिल्डिंग या बाक़ाइदा सुठे तरीक़े सां ठाहे सघूं। असांजो अर्ज़ु इहो ई आहे त आउटसाइड जेका पोयां अचे थी का प्रेशर अचे थो, उहो मूंखे बार बार प्रेशर विधो वियो आहे त तव्हां हीअं करियो, तव्हां उहो करियो, पर मूं उनखे निगरेट कयो आहे। इंशाअल्लाह आउं निगरेट कंदो रहंदुसि जेसि ताईं मुंहिंजो हिते आहे ड्यूटी। जेकॾहिं मुंहिंजी ट्रांसफर थी वई आहे, ट्रांसफर खे पंहिंजी ज़ाती मसइलो कोन सम्झा, ऑफिसर जी ट्रांसफर थियण, हेडमास्टर ट्रांसफर थियण, इहो हिकिड़ो असांजो सिलसिलो आहे। पर आउं इहो ॿुधाइण थो चाहियां कंहिंखे बि हिते आउं आउटसाइडर जेके उन ते क़ाबिल सामान ते कोन थियणु चाहींदुसि। ऐं जेकॾहिं कंहिं सामान बि खयो त उन ते बाक़ाइदा एक्शन कंदुसि। ऐं हेसि ताईं मूं SHO मुसवरी खे इतला करे छॾियो आहे त असां ते जेके कुझु माण्हू जेके हिते अची वेहनि बि था त उन्हनि खे बि सोचणु खपे। असांजा मोटबर आहिनि, इज़त वारा आहिनि, पर ॻाल्हि आहे त हीउ स्कूल जो इदारो आहे, कंहिंजी उताक न आहे। सही। इन करे उनखे जेको सो इन ते क़दम खणी बाला ऑफिसर खे रिक्वेस्ट आहे त उहे इनखे ज़हन में रखनि ऐं अॻिते हली असां ते जेको प्रेशर आहे उनखे ख़तमु कराइनि। महिरबानी। थैंक यू। साईं, हाणे असांखे इहो ॿुधाइजो त टीयर गटरनि जो जेके निकिता आहिनि हिन जो तइदाद घणो आहे? जीअं त निकितल सामान जो तइदाद जंहिंमें एकी जेके गैस ऐं एकी गटर ऐं तक़रीबन 150 जेके टीयर आहिनि शामिल आहिनि। इहो ई सामान जेको निकितो आहे ऐं उन ते जेका कशमकश लॻी वई आहे, गुज़ारा उनखे रोकियो वञे। बाला ऑफिसर खे अर्ज़ु आहे त ॿाहिरीं जेका मुदाख़लत आहे इहा बंदि कई वञे त असां शुक्रगुज़ार थी वेंदासीं। ठीकु जी नाज़रीन, तव्हां हिन हेडमास्टर जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हेडमास्टर धीमेश टिगारी जेको गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल निसवडी ते हिकिड़े ज़िम्मेवार ऑफिसर आहे, हुन जो चवणु आहे त पुराणी बिल्डिंग मां निकितल मटीरियल मां यानी कि सोलर सिस्टम लॻाईंदो ऐं पाणी जा प्लांट लॻाईंदो ऐं तमामु बहितरीन हिकु सोच आहे। हिते ॾाढी निशानदेही कई आहे त कुझु ॿाहिरियां माण्हू हिन माल ते क़ाबिज़ थियणु चाहिनि था। इंतिज़ामिया खे घुरिजे धीमेश टिगारी सां खां उन हवाले सां मालूमात वठे ऐं उन ॿाहिरियुनि माण्हुनि खे ख़िलाफ़ जांच करे उन्हनि खे वाक़ो करे त उहे केरु आहिनि, आख़िर हिन मटीरियल ते क़ाबिज़ थियण जी कोशिशि कनि था, जॾहिं त हीउ मटीरियल सरकारी ऐं स्कूल जो ई आहे।